सिंध जो मशहूर फ़नकार जाम आशूक अली शर जो जनम 1976 ईस्वी में भागड़ियुनि जे ॻोठ में पैदा थियो। हिन जो पीउ हिन जे ॼमण खां अॻु में 1975 ईस्वी में वफ़ात करे वियो। हीउ ग़रीब तरीन घराणे सां तालुक़ रखे थो। जाम आशूक शर ग़रीब हुअण जे करे गॾ गाॾो हलाईंदो हो। हिन खे 2021 में सिंध जो मशहूर दहाड़ियल सनाउल्लाह शर अगवा करे वियो हो। फ़क़ीर सनाउल्लाह शर हिननि जे माइटनि खां भुंग तलब कई। जाम आशूक शर जा माइट भुंग न ॾेई सघिया। सनाउल्लाह शर जाम आशूक शर खां पुछो त छा तव्हां वाक़ई बि ग़रीब आहियो? जाम आशूक शर संदसि सॼी हक़ीक़त कई। उते फ़क़ीर सनाउल्लाह शर खे अखियुनि मां पाणी अची वियो। माशूक शर खे चयईं, तूं परेशान न थी, मां तोखे ॻाइणु सेखारियां थो। फ़नकार जाम आशूक शर जो ॻाइण में फ़क़ीर सनाउल्लाह शर उस्ताद आहे, जंहिं मुकामिल ॻाइण जी सिख्या सिंध जे मशहूर दहाड़ियल सनाउल्लाह शर खां वरिती। जाम आशूक शर उस्ताद जो तमामु घणो अदब कंदो हो, जंहिंजो अॼु पूरी सिंध में हर हिकु कंहिंजी ज़बान ते फ़नकार जाम आशूक शर जो नालो आहे। अगरि हीउ वीडियो पसंदि अचे त वधि खां वधि शेयर करियो ऐं मुंहिंजे पेज खे लाइक ऐं फॉलो ज़रूरु करियो। महिरबानी।